नाज़रीन, बबरलोह जो क़दीमी ॻोठ जीअंत हुजण हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा फलियो। बबरलोह जो क़दीमी ॻोठ जिंदल हुजण हिन जदीद दौर में भी सहूलतुनि खां महरूम, ॻोठाणा मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लॻा, वस वारनि खां विसिरी विया। रवासिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त खेड़ीअ में आहे ऐं बबरलोह में बाक़ी का वॾी हॉस्पिटल न आहे हिते। वीचारा एक्सीडेंट में उहे खैरपुर जा जेको आहे सो हेॾे गाड़ी मोरी, पर पंधु आहे न साईं, गाड़ी मोरी त माण्हू राति जो नथो, हालात सही न हूंदा आहिनि त न वञी सघंदो, पोइ खैरपुर खणाए वेंदा आहियूं। नालियूं आहिनि, न रस्ता आहिनि, न का ॻाल्हि आहे, कुझु बि न ॾिनो अथऊं। टांका में जी ठेड़ी वारा पंहिंजा कम कराइनि था, माना असांजो ॻोठ जो वाहिद कमु कंहिं जिंदल हुजण जो न करायो अथऊं। ॻोठ जी का बि सहूलियत जेका असांखे नाहे ऐं पीपुल्स पार्टीअ जी 15 साल थिया हुकूमत आई आहे, को बि कमकार न थियो आहे। ठेड़ी टाउन जो चेयरमैन आई पैसा सभु पाण दुफ़ करे छॾिया अथई, पंहिंजे ठेड़ीअ में कम कराया अथई, ॻोठ वासियुनि खे नज़रअंदाज़ थो करे, ऐं जेको आहे इलेक्शन जे दौरान अचे थो ऐं सभिनीनि जे माना हथ ॿधिए हो सभु इज़त कनि था, वोट ॾियनि था। जंहिंमहिल खटी वञे थो त पोइ हेॾे लड़ी बि नथो अचे। काई बि सहूलियत हिन महिल ताईं काई बि सिर न लॻी आहे, न नालियूं ठहियूं आहिनि, न रोड ठहिया आहिनि, रुॻो पाणी लॻो पियो आहे। नालियुनि जी काई बि सहूलियत न आहे हिन महिल ताईं, काई बि न ॾिनी। वोट वठण महिल 400 वोट वठी वेंदा आहिनि, सहूलियत काई बि न ॾिनी अथव हिन महिल ताईं असांखे। रोड रस्ता न आहिनि, बारिश में नथा अची सघनि, माना नथा घुमी सघूं। ऐं हिन खां अलावा न ड्यूटी आहे हिते, जेको अचे थो वोट वठण उहो नज़रअंदाज़ कई थो वञे, पंहिंजो कमु कयूं हल्को हले थो वञे। रस्तो ठहियो पियो आहे, नालियूं न आहिनि, सही रस्ता ॾिसो था पाण, ॿुढा पिया, हर शइ ॿुढी पई आहे, कोई अचे नथो। टाउन वारनि वञूं था, ठेड़ी वारनि ॾे कोई असां ॾे अचे नथो, नज़रअंदाज़ कयो थो वञे। रवासिन मुतालबो कयो त हिन ॻोठ खे सहूलतूं ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन फरहान मैतले सां गॾु GM फलियो, आवाज़ टीवी बबरलोह।